सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमाने आली शान है जंहिं ते एक भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। जंहिं 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। एक साइंसदान जैं बिजली जो बल्ब ईजाद कयो हो, एक भेरो कंहिं प्रोजेक्ट ते कमु करे रहियो हो। उन प्रोजेक्ट में कामयाब थियण जे लाइ कई तजुर्बा कया, पर हर भेरे नाकामी जो मुंहुं ॾिसणो पियो। ही बार बार कोशिश करे रहियो हो, हर भेरे नाकामी ई थी रही हुई। उन जे बावजूद ही मायूस न थियो, पर संदसि शागिर्द नाकामियुनि ते मायूस थी रहिया हुआ। आख़िर जॾहिं 1000 तजुर्बा नाकाम थी विया त संदसि शागिर्द मायूस थी चयो, अवां 1000 भेरा तजुर्बा करे चुका आहियो ऐं हर तजुर्बो नाकामी थियो आहे। असां सिर्फ़ु वक़्तु ज़ाया करे रहिया आहियूं। शागिर्द जी इहा ॻाल्हि ॿुधी उन साइंसदान हैरत मां चयो, ही तूं छा चई रहियो आहीं? तव्हांजो छा मतिलबु त को फ़ाइदो न थियो? असां पंहिंजे तजुर्बनि मां 1000 ग़लति दरवाज़ा बंदि करे चुका आहियूं, यानी उन्हनि ग़लतियुनि जी बदौलत हाणे आईंदा जे लाइ असां 1000 ग़लतियुनि खां बची वेंदासीं। हे आशिक़ान रसूल, गौर कयो कहिड़ी चङी सोच आहे। जेकॾहिं ही साइंसदान पंहिंजे शागिर्दनि जी ग़लतियुनि ते मायूस थी वञे हा त नाकाम थी वञे हा, पर उन पंहिंजे ग़लतियुनि खे नाकामियुनि खे चङी निगाह सां ॾिठो ऐं पंहिंजी उन्हीअ चङी ऐं मस्बत सोच जे करे कामयाब थी वियो। असां पंहिंजी ज़िंदगी जे दर्दनाक पहलुअनि खे आम तौर अलमीअ यानी ॾुखायल वाक़िए जो नालो ॾींदा आहियूं, पर अक़लमंद ऐं दाना माण्हू उनखे अलमियो न बल्कि उस्ताद चवंदा आहिनि, यानी असांजो माज़ी असांजो उस्ताद आहे। ही हिकमत जी ॻाल्हि आहे, अल्लाह पाक असांखे याददाश्त अता फ़रमाई आहे। असां चाहींदे बि माज़ी जी कई ॻाल्हियुनि खे विसारे नथा सघूं। अवां ॼाणो था इहो छो आहे? असांजी याददाश्त असांजी माज़ी खे असांजे मुस्तक़बिल सां जोड़ींदी आहे। असां माज़ी खे यादि रखे करे पंहिंजो मुस्तक़बिल तय कंदा आहियूं। उन जूं सूरतूं 2 आहिनि, या त पंहिंजी माज़ी ते परेशान थी करे उनखे ॾुखोईंदड़ वाक़िए जो नालो ॾेई करे पंहिंजे मुस्तक़बिल खे बि मायूस करे छॾियूं, या वरी पंहिंजे माज़ीअ खे पंहिंजो उस्ताद बणाए उनखां सिखूं ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे कामयाबु बणायूं। जेकॾहिं असां मस्बत सोचूं, पंहिंजे माज़ी ते रोइण, उन ते परेशान थियण बजाए उनखां सिखणु शुरू कंदासीं त असांखे पंहिंजो माज़ी बुरो न बल्कि हसीन नज़र ईंदो ऐं उनखां घणो कुझु असां सिखी करे पंहिंजो मुस्तक़बिल बहितर बणाए वठंदासीं। उन करे अंग्रेज़ी में चवणी आहे, बी पॉज़िटिव बी सक्सेसफुल। मायूसी हिकु मर्ज़ आहे। असांखे अल्लाह पाक जी रहमत खां हमेशह चङी ई उम्मीद रखणु घुरिजे। हदीस कुदसी में अल्लाह पाक फरमाए थो, मां पंहिंजे बाने जे गुमान जे वेझो हूंदो आहियां, पोइ गुमान करण वारो जहिड़ो चाहे गुमान करे। मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, हिते अब्द मां मुराद मोमिन बानो आहे, यानी बानो मुंहिंजे मुतालिक़ जहिड़ो गुमान रखंदो मां उन सां अहिड़ो ई मामिलो कंदुसि। जो सोचता हूँ वही बात होने लगती है, जुड़ा हुआ है ज़माना मेरे गुमान के साथ। मालूम थियो असां जहिड़ो सोचींदासीं अहिड़ा ई नतीजा मिलंदा। मस्बत सोचींदासीं त मस्बत मिलंदा, निगेटिव सोचींदासीं त निगेटिव मिलंदा। तंहिं करे हमेशह अल्लाह पाक जी रहमत मां चङी उम्मीद ई करणु घुरिजे। चङो ई सोचो, चङो ई गुमान रखो। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फरमाइनि था, सरकार आली वक़ार मक्की मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे विसाले ज़ाहिरी खां 3 ॾींहं पहिरियां नसीहत कंदे फरमायो, तव्हां मां कंहिंखे मौत न अचे पर ही त उहो अल्लाह पाक खां सुठो गुमान रखंदो हुजे। ॾिसो, असां पंहिंजे मौत जे वक़्तु नथा ॼाणूं, थी सघे थो हाणे मौत अची वञे, थी सघे थो सुभाणे अचे ऐं थी सघे थो त अञा कई साल ज़िंदगी बाक़ी रहंदी हुजे। मतिलबु त असांखे पंहिंजी मौत जे वक़्त जी ख़बर न आहे।
ऐं असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीहत फरमाई त मौत हिन हाल में अचे जो तव्हां अल्लाह पाक खां नेक गुमान रखंदा हुजो। उनजो नतीजो भला कहिड़ो निकिरंदो? उहो ई त हर वक़्तु हर घड़ी अल्लाह पाक खां नेक गुमान ई रखो। हिकु रिवायत में आहे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मां कंहिंखे मौत न अचे पर ही त उहो अल्लाह पाक खां सुठो गुमान रखंदो हुजे। पोइ फरमायो हिकु क़ौम हुई जंहिंखे अल्लाह पाक खां बुरो गुमान रखण जे सबबु हलाक कयो वियो। अल्लाह पाक फरमायो तर्जुमो कंजुल इरफान ऐं ही तव्हांजो उहो गुमान हो जेको तव्हां पंहिंजे रब ते कयो, उन गुमान तव्हांखे हलाक करे छॾियो, सो हाणे नुक़सान खणण वारनि मां थी वियो। तफ़सीर सिरातुल जिनान में आहे, हिन आयत मां मालूम थियो त अल्लाह पाक जे बारे में बुरो गुमान रखणु काफ़िरनि जो तरीक़ो आहे ऐं बुरो गुमान रखण वारो उन्हनि माण्हुनि मां हूंदो जेकी हलाक थियण वारा ऐं नुक़सान खणण वारा आहिनि। प्यारा इस्लाम भाइरो, कंहिं बि कम में कामयाबी जे लाइ क़ुर करीम असांखे जेका तालीम ॾिनी आहे उहा ही आहे। तर्जुमो कंजुल इरफान ऐं कमनि में उन्हनि खां मशवरो वठंदा रहो, पोइ जॾहिं कंहिं ॻाल्हि जो पको इरादो करे वठो त अल्लाह ते भरोसो कयो, बेशक अल्लाह तवक्कुल करण वारनि सां महबत फरमाईंदो आहे। हिन मां ख़बर पई असां जेको बि कमु करणु चाहियूं था, जेकॾहिं कामयाबी घुरिजे त ही कुझु कमु ज़रूरु कयूं। पहिरियों उन कम जे माहिरनि यानी फील्ड जे माण्हुनि खां मशवरो कयूं। ॿियो पोइ जॾहिं मशवरो करे कमु करण जो तय थी वञे त पुख़्तो इरादो कयो। नंबर 3 ऐं अल्लाह पाक ते तवक्कुल रखो। हज़रत अब्दुल्ला बिन दाऊद रहमतुल्लाह ताला अलैहि खां पुछियो वियो तवक्कुल छा आहे? फरमायूं अल्लाह पाक सां चङो गुमान रखण जो नालो तवक्कुल आहे। मालूम थियो कामयाबी जी बुनियादी शर्तनि मां हिकु शर्त इहो बि आहे त असां मां को बि नेक या जाइज़ कमु करणु वञी रहियो आहे, उन जे मुतलिक़ अल्लाह पाक जी रहमत मां उमेद रखो, चङो गुमान यकीन रखो, मस्बत सोच अपनायो। मिसाल तौर तौबा कई, सची तौबा कई, तौबा जा जेकी शराइत आहिनि उहे पूरा करे वरिता, हाणे उमेद रखो त अल्लाह पाक मुंहिंजी तौबा क़बूल फरमाईंदो। नमाज़ पढ़ी, हाणे उमेद रखो त मुंहिंजी नमाज़ क़बूल थी वेंदी। कारोबार शुरू कयो, जेकी उन जा तक़ाज़ा हुया उहे पूरा कया, हाणे रब करीम जी रहमत में उमेद रखो त हू कामयाबी अता फरमाईंदो। इल्मु सिखी रहिया आहियो, पंहिंजे तरफ़ां महिनत में का कमी न छॾी, हाणे उमेद रखो त इम्तिहान में कामयाबी मिली वेंदी। मतिलबु त इंसान हर कम जा तक़ाज़ा पूरा करे, महिनत चङी करे, पंहिंजे तरफ़ां का घटिताई न थियणु ॾिए ऐं पोइ उहा पकी उमेद रखे त अल्लाह पाक मूंखे हरगिज़ मायूस न फरमाईंदो, इंशा अल्लाहुल करीम उन जी रहमत सां कामयाबी ज़रूरु मिलंदी। ईअं ई अल्लाह पाक खां हमेशह चङी उमेद रखो, बुरो गुमान न रखो। मसलन मुंहिंजी क़िस्मत ई ख़राबु आहे, मूंखे त कामयाबी मिले ई नथी, मूंसां बुरो ई थींदो आहे, मां जेतिरी बि कोशिशि कयां नतीजो ज़ीरो ई निकिरंदो आहे वग़ैरह। इहे सभई बुरे गुमान जूं मिसालूं आहिनि। चङो सोचियो, अल्लाह करीम जी रहमत मां नेक गुमान ई रखो, इंशा अल्लाहुल करीम मेहनत रंग लाईंदी ऐं कामयाबी कदम चुमंदी। तदबीर के दस्ते रंगी से तकदीर दरख्शां होती है, कुदरत भी मदद फरमाती है जब कोशिशें इंसान होती है। प्यारा इस्लाम भाइरो, असां वटि आम तौर माण्हू मायूस कंदड़ मनफ़ी ॻाल्हियूं कंदा आहिनि, या त पाण मायूस थींदा आहिनि या मनफ़ी ॻाल्हियुनि जे ज़रिए ॿियनि खे मायूस करे रहिया हूंदा आहिनि। मसलन तोखे कॾहिं अकुलु ईंदो ई कोन, तूं हमेशह नाकाम ई रहंदे, तूं को कमु ढंग सां करे ई नथो सघीं, तुंहिंजी क़िस्मत में ज़िल्लत ई लिखियलु आहे, तूं सॼी ज़िंदगी नालाइक ई रहंदे। आम तौर ते वालिदैन पंहिंजी औलाद खे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। हीअ निहायत ग़लति ॻाल्हि आहे। अल्लाह पाक जी रहमत मां चङी उमेद रखो। छा अक़लमंद करे छॾणु अल्लाह पाक जी कुदरत में न आहे? बिल्कुलु आहे। छा कंहिं नालाइक खे कामयाबी ॾेई छॾणु अल्लाह पाक जो इख़्तियार न आहे? बेशक आहे। छा असांखे कंहिं जे मुस्तक़बिल जी ख़बर आहे? अॼु जेको असांखे नालाइक, निभागो, घटि अकुल, घटि ज़हन नज़र अची रहियो आहे, थी सघे थो सुभाणे उन जी क़िस्मत चमके, अल्लाह पाक उनखे अक़लमंद, वॾो आलिम, फाज़िल, साहिब हिकमत, इबादत गुज़ार, नेक परहेज़गार, बाकिरदार ऐं ज़माने जो लीडर बणाए छॾे। असांखे कहिड़ो हक़ु पहुचे थो जो असां कंहिंजे मुस्तक़बिल ते हुकुम लॻायूं? असांखे ज़बान मां चङी ॻाल्हि कढणु घुरिजे, ॿियनि जे बारे में चङो सोचूं, चङो ज़हन रखूं,
पंहिंजी औलाद जे बारे में, नंढनि भाइरनि जे बारे में, शागिर्दनि जे बारे में, पंहिंजे मातहतनि जे बारे में अल्लाह पाक जी रहमत में चङी उमेद रखूं। केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जिन जे मुतालिक़ ज़माने वारा मनफ़ी ॻाल्हियूं कंदा हुया, पर अल्लाह उन्हनि खे अहिड़ो बुलंद मक़ाम अता फ़रमायो जो माण्हू बसि ॾिसंदा ई रहिजी विया। अल्लामा सादुद्दीन मसऊद बिन उमर तफ्ताज़ानी तमामु वॾा आलिम दीन आहिनि। दरस निज़ामी यानी आलिम कोर्स में संदन लिखियल कई किताब पढ़ाया वेंदा आहिनि। अल्लामा तफ्ताज़ानी रहमतुल्लाह ताला काज़ी शिराज़ी वटि पढ़ंदा हुया ऐं क्लास में सभ खां वधीक जॾा सम्झाया वेंदा हुया। संदन क्लास फेलो पंहिंजी कमज़ोर याददाश्त जे करे हुनजो मज़ाक़ उॾाईंदा हुया। उन जे बावजूदु अल्लामा तफ्ताज़ानी रहमतुल्लाह ताला हिम्मत न हारी ऐं महिनत कंदा ई रहिया। वॾी कोशिशि ऐं महिनत सां सबक़ यादि कंदा हुया, वरी विसरी वेंदो हो, वरी यादि कंदा हुया। ईअं पाण महिनत जारी रखियऊं। हिकु भेरे पाण रहमतुल्लाह ताला सबक़ यादि करण में मसरूफ़ हुया। हिकु अजनबी शख़्स अची वियो, मसूद उथ असां सैर करणु हलूं था। अल्लामा तफ्ताज़ानी रहमतुल्लाह ताला जवाबु ॾिनो, मूंखे घुमण फिरण जे लाइ पैदा नाहे कयो वियो। हूअं बि एतिरो पढ़ण जे बावजूदु मूंखे कुझु सम्झ में नथो अचे, मां घुमण फिरण में वक़्तु कीअं थो बर्बादु करे सघां। उहो ॿुधी उहो अजनबी शख़्स हलियो वियो। कुझु देर बाद वरी साॻियो शख़्स मोटी आयो। उन वरी खेसि सैरो तफ़रीह ते हलण जे लाइ दावत ॾिनी। पाण वरी बि साॻियो ई जवाबु दोहिरायूं। थोरी देर बाद टिएं भेरे उहो ई शख़्स आयो। हिन भेरे उन चयो, अव्हांखे अल्लाह पाक जा आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यादि फ़रमाए रहिया आहिनि। बसि उहो ॿुधणो हो जो अल्लामा तफ्ताज़ानी रहमतुल्लाह ताला जे बदन ते ॾकणी तारी थी वई। पाण पेरें उघाड़े दीदारे महबूब जे लाइ ड्रोड़ पाताऊं। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम शहर खां ॿाहिरि हिकु वण हेठि जलवा फरमा हुया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लामा तफ्ताज़ानी रहमतुल्लाह ताला खे ॾिसी मुर्कियाऊं, असांजे बार बार सॾण ते अवां छो न पिया आया। अल्लामा तफ्ताज़ानी रहमतुल्लाह ताला आजिज़ी सां अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे ख़बर न हुई त अव्हां यादि फ़रमाए रहिया आहियो। अव्हां त मुंहिंजी कुंद ज़हनी खे सम्झो था। या रसूलल्लाह, मां अव्हां जी पाक बारगाह में शिफ़ा जो तलबगार आहियां। अल्लामा तफ्ताज़ानी रहमतुल्लाह ताला जो फ़रियाद ॿुधी दरियाए रहमत जोश में आयो। नबी रहमत शफ़ी उम्मत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पंहिंजो वात खोलियो। अल्लामा तफ्ताज़ानी रहमतुल्लाह ताला वात खोलियो त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो लुआब मुबारक उनजे वात में विधो ऐं दुआ बि फरमाई। ॿिए ॾींहुं जॾहिं अल्लामा तफ्ताज़ानी रहमतुल्लाह ताला क्लास में पहुता त पाण सबक़ दौरान उस्ताद साहब खां कुझु इल्मी सुवाल कया। संदन बारीक ऐं इल्मी सुवाल ॿुधी उस्ताद साहब काज़ी शिराज़ी रहमतुल्लाह ताला जन फरमायो, ए मसूद, अॼु तव्हां काल्ह वारा तफ्ताज़ानी न पिया लॻो, ॿुधाए छा माजरो आहे। अल्लामा तफ्ताज़ानी रहमतुल्लाह ताला उस्ताद खे सॼो वाक़ियो ॿुधायो त उस्ताद मोहतरम पिणु अश्कबार थी विया। मेरे तुम ख्वाब में आओ, मेरे घर रोशनी होगी, मेरी किस्मत जगा जाओ, इनायत ये बड़ी होगी। मुझे गर दीद हो जाए तो मेरी ईद हो जाए, तेरा दीदार जब होगा मुझे हासिल खुशी होगी। ख़ज़ा का सख्त पहरा है, गमों का घुप अंधेरा है, ज़रा सा मुस्कुरा दोगे तो दिल में रोशनी होगी। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद।